नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ अली मोहम्मद डायरी वासी सिंधी टेली फिल्मनि ऐं सिंधी ड्रामनि जो मशहूर अदाकार कुर्बान डायरी ओचितो दिलि जो दौरो पवण सबबि 53 सालनि जी जमार में वफ़ात करे वियो। कुर्बान खे 4 पुट 3 न्याणियुनि जो औलाद है। मशहूर अदाकार कुर्बान मशहूर सिंधी टेली फिल्म इंतकाम तक़दीर ऐं मौला जाने 2 गभा मानी समेत केतिरनि ई स्टेज तोड़े टीवी ड्रामनि में पाण मञायो। हिन मशहूर हिदायतकार ऐं राइटर ज़ाहिद सोलंकी जी सिंधी टेली फिल्म इंतकाम में कम कयो, जंहिंमें खेसि वॾी मञता मिली है। सिंधी अदाकार कुर्बान जी जनाज़े निमाज़ ॻोठ मंगो भरिसां संदुसि अबाणे कब्रिस्तान में अदा कई वई, जंहिं बाद मिटी मां हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻुवान अदाकारनि समेत ॻोठाण वॾे अंग में शिरकत कई है। जॾहिं त वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी है। इन मौके ते मरहूम जे साथी अदाकारनि ज़ाहिद सोलंकी, शाहनवाज़ हैदरी ऐं ॿिनि जो चवणु हो त कुर्बान जे विछोड़े ते दिली सदमो रसियो है। फिल्मी दुनिया में संदुसि खाल भरजण ॾुखियो है। मरहूम खे हमेशा यादि रखियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।